ओम शांति। हाँ, ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठे मिठे शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे जीवन में असांखे सदा जेतिरो थी सघे न पंहिंजे पाण खे सदा व्यर्थ ॻाल्हियुनि खां सेफ रखो, दुनियावी ॻाल्हियुनि खां सेफ रखो। और ये सदा याद रखणो आहे कि जो भी असांजे जीवन में थिए थो हुनमें कंहिंजो कसूर बि न, कंहिंजो बि कसूर न आहे। चाहे तव्हांजे जीवन में थी वियो आहे या हाणे थिए थो। सदा जेको माण्हू चवंदो आहे कि जेको भी जीवन में आहे न हुनखे भॻवान जो समझी करे, असांखे भॻवान ई ॾिनो अथई, इहे समझी करे हुनखे दुख खे बि सुख सम्झो। पर परमात्मा चवंदो आहे कि मां त तव्हांखे दुख नथो ॾियां, लेकिन परमात्मा जा भॻवान जी श्रीमत छा आहे, ये त मनुष्य जी सम्झ आहे न कि जेको बि आहे इहो भॻवान जो ई ॾिनल आहे, हिनमें सुख सम्झ। ये मनुष्य जी सम्झ आहे, लेकिन परमात्मा जी सम्झ छा आहे, भॻवान जी श्रेष्ठ मत छा आहे। भॻवान छा थो चए असांखे कि सदा तव्हां वटि सुख अचे थो, दुख अचे थो, सदा सम्झो ये मुंहिंजे कर्मनि जो फल मूंखे मिले थो, मुंहिंजे कर्मनि जो फल मूंखे मिले थो। चाहे तव्हां सां थो थिए या तव्हांजे ॿारनि सां या तव्हांजे संबंधियुनि सां। छो कि अॼु ॿार खे बि कुझु थींदो, अॼु ॿार खे बि कुझु थींदो त माउ पीउ खे दुख थींदो न, ये दुख भी तव्हांखे मिले थो न। ज़रूर तव्हां बि कंहिंखे कंहिंजे ॿारनि खे दुख ॾिनो त हुनजा माउ पीउ बि दुखी थिया, या तव्हांजे कारण कंहिंजा माउ पीउ दुखी थिया, त तव्हांखे बि त उहो भोगना भोगणी पवंदी न। भई तव्हां कंहिंजे ॿारनि खे दुख ॾिनो त तव्हांखे उहो अहसास कीअं थिए, या त तव्हां जॾहिं ॾिनो तॾहिं तव्हांखे अहसास थी वञिणो खपे, तव्हां हुनखां क्षमा मांगो त तव्हांखे अहिड़ो दुख न मिलंदो। त बाबा चए थो, अगरि कंहिंजी माउ जे ॿारनि खे तव्हां तंग कयो त उनजी माउ दुख जी हुनजे ॿारनि खे भले फ़र्क़ु न पए, लेकिन अगरि हुनजी माउ दुख जी आहे न त हुनजी माउ जी आत्मा मां निकिरंदो आहे भई हीअ बि जॾहिं अहिड़ो दुख ॾिसंदी तॾहिं वञी सुधरंदी, या त सुधरी वञो न। भई तव्हांखे ॿियनि खे दुख ॾेई करे, ॿियनि खे परेशान करे करे तव्हांखे छा थो मिले। त परमात्मा चए थो कि अॼु तव्हांजे जीवन में अगरि दुख आहे त कॾहिं बि भॻवान जे लाइ न सोचजो कि भॻवान असांखे दुख ॾिने। सदा सोचजो कि मुंहिंजे कहिड़े कर्मनि जो फल मूंखे मिले थो। मां बि कुझु अहिड़ो करे करे आई आहियां जंहिंजे कारण मूंखे दुख मिले थो। त बाबा चवनि था हीअं सोचण सां छा थींदो, असांखे पंहिंजी ग़लती जो अहसास थींदो न। माण्हू चवनि था कि न भॻवान ई दुख ॾिनो अथई, हुनखे सुख सम्झो। ईअं कीअं सम्झो? पहिरीं ॻाल्हि त भॻवान कंहिंखे दुख ॾींदो न आहे, कंहिंखे बि सजा ॾींदो न आहे। हर आत्मा पंहिंजे कर्म अनुसार सजा भोगे थी। अगरि असां इहे परमात्मा जी सम्झ, इहे मत पंहिंजी बुद्धि में धारण करे रखूं कि मुंहिंजी ग़लती जे कारण मूंखे दुख आयो आहे, त कम से कम असांखे यादि त ईंदो मां इहे ग़लती कई, कम से कम असां अॻियां करण जीवन में सावधान त रहंदासीं कि न वरी मां ईअं कंदमि त मूंखे दुख थींदो, वरी मां हिनजे ॿारनि खे दुख ॾींदमि त मुंहिंजे ॿार दुख ॾींदा।
वरी मां हिनजी नुंहं खे दुख ॾींदमि त मुंहिंजी नुंहं बि उहो दुख थींदी, छोकी उहो भोग न भोगणी आहे न। तव्हांजी नुंहं खे दुख न थींदो। अगरि तव्हांजे कारण कंहिंजी मां दुखी थी आहे न त तव्हांजे ॿारनि खे बि ओड़ो ई दुख ईंदो, तव्हां दुखी थींदो, तव्हांजे ॿारनि खे दुख जी फीलिंग न थींदी। ये कुदरत, ये कर्मनि जी गुई गति आहे। अॼु माण्हू ॾिसो, ॿार खे कुझु थिए थो न, ॿार खे कोई बीमार बि थिए थो, चोट बि लॻे थी, ॿार खे कोई दुख न आहे, वो ख़ुशि आहे। लेकिन हुनजी चोट, हुनजी बुखार सां हुनजा माउ पीउ, हुनजो संबंधी दुखी था थियनि, ऐं ॿार उहे ई ख़ुशि आहे। जंहिंखे बुखार आहे, जंहिंखे चोट लॻी आहे, उहो ख़ुशि आहे, लेकिन दुखी केरु था थियनि? माउ पीउ ऐं संबंधी। छो? छोकी माउ पीउ ऐं संबंध दुख ॾिनो आहे न कंहिंखे, त इहे ॾिसो कर्मनि जी ॾाढी गुई गति आहे। मतिलबु जंहिं आत्मा दुख ॾिनो आहे न, उनखे मां जे संबंध, पीउ जे संबंध, ससु जे संबंध में दुख जी फीलिंग थींदी आहे। भई चईंदा न माण्हू में मां त मां आहियां, मूंखे कीअं न थींदो, त तव्हांजे ॿारनि खे नथो थिए, त उन्हनि जो कोई लेणो देणो ई न आहे। हिते आत्मा, अगरि असां हिक ॿिए खे आत्मा ॾिसोसीं न त असांखे सम्झ में ईंदो कि हा भई हिन ॿिन्ही आत्माउनि जो हिसाब किताब आहे। अॼु नुंहं पोतरी दोतरनि खे मारे थी, डांटे थी, त घर में जेका ॿिया माण्हू आहिनि न, उन्हनि जो उहा वीचारा टेंशन था करनि, उहो दुखी था थियनि। ख़ासि करे ॾाढा ॾाढी दुखी थींदा आहिनि। मुंहिंजी पोतरी खे, मुंहिंजे पोतरे खे नुंहं मारे थी, हुन नुंहं खे छा लॻंदो कि भई मां हिन जे सुठे जे लाइ हिनखे मारां थी, डांटां थी, ऐं ॾाॾी खे छा लॻंदो मुंहिंजी पोतरी खे मारे थी, हुनखे दुख थींदो, अरे मुंहिंजी पोतरी खे मारे थी, अरे हिनखे मारे थी, अरे हिनखे, ऐं जेको मारे थो हुनखे, छोजो ॿिन्ही जो हिसाब किताब आहे। ऐं हुन ॾाॾी जो हिसाब किताब हुनखे पोतरी खे मार खाईंदी त हुन जो पार्ट आहे उहो दुख थिए, त हुन बि कंहिंजे पोतरनि दोतरनि खे कयो नहीं, त उहो ॾाॾीपन जो दुख, हिकु ॾाॾी खे पोतरनि खे डांटण मारण सां जो दुख थींदो आहे, वो फीलिंग बि त जॾहिं ॾाॾी फील कंदी तॾहिं त हुनखे दुख थींदी। इहे बि कर्मनि जी गति आहे। ॾिसो हिकु, लेकिन असांखे डांटणो मारणो न खपे ॿारनि खे, जेतिरो थी सघे न प्यार सां सम्झायो। अॼुकल्ह अगरि तव्हां नंढे पोतरनि दोतरनि खे डांटदव, मारदव न, त उहो छा, अॼुकल्ह जा एडवांस ॿार आहिनि, त उहो ॾिसो थोरा ॾींहंनि में पोइ तव्हां सां किनारो ई करे छॾियो। अॼु माउ पीउ खे ॿार छो था पुछनि, ॾाॾा ॾाॾी खे ॿार छो था पुछनि, छोकी अॼुकल्ह डांटण मारण जो ज़मानो न आहे, छोकी परमात्मा असांखे शक्ति थो ॾे न। असांखे जेतिरो थी सघे न घर में नंढनि वॾनि सां प्यार सां हलो। भले तव्हां चओ ईअं था करण, असां छा करूं, हाणे ॿार होमवर्क न करे, हेॾे होॾे ध्यानु ॾे, हेॾे होॾे टीवी में, भई माउ पीउ छा करनि, संबंधी छा करे, भई ॿार ग़लति कमु करे थो त हुनखे हिकु बार प्यार सां सम्झाए, ॿ बार प्यार सां सम्झाए, त छा करूं, माउ पीउ पुछनि था, संबंधी पुछनि था, छा करूं, ईअं ॿार ईअं कंदो त हुनजो नुक़सान थी वेंदो। हा नुक़सान थींदो, लेकिन ॾाढा तरीक़ा आहिनि असां हुननि जो माइंड डाइवर्ट करूं, असां हुननि खे थोरी देरि हुननि सां खेॾूं, पोइ चऊं हल ठीकु आहे कमु कर। ज्यादा से ज्यादा बाबा चए थो हुननि खे या त कुझु नंढो सो भई हाणे तो होमवर्क न कंदे त तोखे हीअ न ॾींदासीं, हीअ न ॾींदासीं, हीअ न ॾींदासीं, ॿार चईंदा न ॾियो, न करो, त मतिलबु हुन ॿार जी मन में इच्छा ई न आहे पढ़ण जी। त तव्हां सोचो, जेको ॿार सिंसियर हूंदो आहे न, जंहिं ॿार खे पढ़ाई जो उहो हूंदो आहे, ॾिसो माण्हू चईंदा आहिनि इहे नंढेपन में ॾाढो शौक़ सां पढ़ंदो हुयो, जीअं जीअं वॾो थियो आहे न पढ़ाई सां हिनजो मन उछल, छोजी नंढेपन में चलो वो प्यार सां पढ़ंदो, तव्हां बि प्यार सां पढ़ाईंदव, अगरि तव्हां हुनखे डांटदव मारदव न
तो हुनजो पढ़ाई सां मन उठी वेंदो, भई पढ़ाई करण मतलब डांटण मारण, हुनजी इच्छा ई न थी। त ठीकु आहे, अगरि वो होमवर्क नथो करे त चलो हुन खां पुछो, अच तूं छा पढ़ी, ॾिस हिन में ईअं आहे, ॾिस हिन में ईअं आहे। ईअं ई असांखे न उतरनि खे बि ये पढ़ाई जे लाइ बि इंट्रस्ट जगाइणो। अच्छा, डांटे मारे करे असां इंट्रस्ट थोड़ी जगाए सघंदा आहियूं। हुनखे ॿारनि खे पढ़ाई में इंट्रस्ट ई नथो अचे, छोकी हुननि खे हुनजो मतिलब ई न पतो, वो महत्व ई न पतो। सिर्फ पढ़ो, होमवर्क करो, याद करो, बोर थी वेंदा आहिनि न माण्हू न। अॼु तव्हांखे बि ॾिसो था, रोज़ सुखमनी पढ़ो था, तव्हांखे इंट्रस्ट अचे थो, बसि डुप सां पढ़ो था, हिक ॿिए जी रीत सां पढ़ो था, लेकिन सम्झ में थोड़ी थी अचे, त मज़ो थोड़ी थो अचे। तव्हांखे सीरियल में मज़ो थो अचे, छोकी उहो तव्हांखे सम्झ में थो अचे। त ॿार खे बि अगरि पढ़ाई सम्झ में ई न हूंदी, हुनजे दिमाग़ में ई न घुसिजी, हुनजो इंट्रस्ट कीअं जाॻंदो। त बाब खे त ॾिसो, हर हिकु ईअं न आहे होमवर्क ॾिनो अथई त तूं होमवर्क कर, यादि कर, लेकिन ॾिसो असां ॾिसूं ॿारनि खे ॿियनि चीजनि में इंट्रस्ट आहे, छोकी हुन सां हुननि खे मज़ो थो अचे, थोड़ी रंग बिरंगियूं, थोड़ी ईअं आहिनि चटपटियूं खाइण वारी चीजूं ॾिसण में सुठियूं आहिनि। असांखे पढ़ाई बि उन रीति ई ॿारनि खे पढ़ाइणी खपे। स्कूल ॾिसो, तव्हां हिकु ॿार खे नथा पढ़ाए सघो, नथा, स्कूल वारी टीचर छा कंदी? त कॾहिं बि असांखे न कंहिं बि ॻाल्हि जे लाइ असां ॿारनि में कोई अहिड़ी वेड़ी हरकत ॾिसूं तो उनखे प्यार सां सम्झाइण, तव्हांखे 1000 बार प्यार सां सम्झाइणो पवंदो ई से, इन सां तव्हांजो बि भलो अथव। अॼु तव्हां चईंदव न की न मां त हुनखे डांटदी आहियां, मारदी आहियां, ॿुधंदो ई न, त हिन में तव्हांजो बि नुक़सान अथव, तव्हां बि चिल्लाइण सिखी वेंदव, तव्हां बि गुस्सो करण सिखी वेंदव, तव्हांजे मथां बि पाप जो बोझो चढ़ंदो। छोकी परमात्मा असांखे चईंदो आहे, जो ग़लती करे थो उहो त ग़लति आहे ई सही, लेकिन अगरि तव्हां हुनखे डांटे मारे अपशब्द चई करे, उल्टा सुल्टा शब्द चई करे हुनखे शिक्षा ॾियो था न, त तव्हां बि त ग़लति था करो न। ग़लति खे कीअं सिखाए सघंदो? त इहो असां इहो फ़ाइदो त ॾिसूं, अॼु असां ॿारनि खे या नंढनि वॾनि खे या कंहिंखे बि घर में असां चऊं था असां हुननि खे सिखाइण जे लाइ हुनखे ईअं चयो, ईअं कयो, लेकिन हू सिखियो त न, ॿियो ई तव्हां खां डिॼी वियो, ॿियो ई हुन कमु करणु छॾे छॾियईं, ॿियो ई हुन पढ़ाई करणु छॾे छॾियईं, ॿियो ई तव्हांजी नुंहुं तव्हांजी इज़त करणु छॾे छॾियईं, ॿियो ई तव्हांजे पोत्र दोत्र तव्हां खां परे थी विया। त अहिड़ो गुस्सो, अहिड़ो अपशब्द चऊं ई छो? कम से कम तव्हां प्यार सां सम्झायो आहे हुनखे 10 बार 20 बार, कम से कम उहो इहे तो सोचे हा मुंहिंजी हिकु ॾाॾी आहे, मुंहिंजी हिकु मां आहे, मुंहिंजी हिकु फलानी फलानी आहे जो मूंसां हमेशह प्यार सां ॻाल्हाईंदी आहे, मूंखे प्यार सां सम्झाईंदी आहे, त कॾहिं बि हुनखे कोई बि हुनजी न ॿुधे त तव्हां वटि अचे तो सही, न त उहो चईंदो हिते त मूंखे सभई चिल्लाइनि, सभई डांट पए। अॼु ॿार ग़लति कम छो था करनि, अॼु माण्हू ग़लति कम छो था करनि, नंढा वॾा, छोकी माण्हू सभिनि जी न ग़लतियूं नोट कराइण लाइ सदा तयार आहिनि, ऐं उन ई ग़लतियुनि सां उन्हनि खे ॾिसनि था न त माण्हू चवनि था असां काॾे वञूं, ॿुधायो। ॿार बि चईंदा मूंखे सभु डांटनि मारनि त मां काॾे वञा। अॼु ॾिसो कोटा में माण्हू पढ़ण था अचनि, त माउ पीउ त चए थो की असां पढ़ण ॿारनि खे मोकिलियो आहे, माउ पीउ चए थो हेॾो पढ़, हीअं कर, उहो ॿार ॿुधाइण थो चाहे मूंखां नथो पुॼे पढ़ण, मूंखे नथो करे, तव्हां अगरि हुनखे डांटो मारो की न पढ़ पढ़ पढ़, हर हिक जी बुद्धि में हर हिकु प्रकार जी पढ़ाई थोड़ी घुसजी आहे, चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे। असांखे ॾिसणो खपे, अगरि ॿार चलो स्कूल कॉलेज त हुननि खे पढ़णो ई आहे,
लेकिन जेतिरो बि पढ़े थो न हुन में संतुष्ट रहो। वो भले 10 मां 2 मार्क्स बि खणी थो अचे न त चओ ठीकु आहे तूं एतिरो त पढ़े, थोरो त लिखी आहे न, हाणे थोरो ॿियो पढ़ त 4 मार्क्स अची वेंदा, कम से कम तूं पास त थी वेंदी न। कम से कम अगरि ॿार 10 मां 8 तो खणी थी त असां हुनखे चऊं ॾाढो सुठो आहे, थोरो और पढ़ाई कंदी त 10 मां 10 बि अची वेंदा, न त इहो बि सुठो आहे, कम से कम तोखे ईंदो त थी न। कीअं उमंग हुजां, अगरि ॿार खे 2 मार्क्स बि अचनि था न 10 मां त असां हुनखे चऊं चलो ठीकु आहे 2 त आया तूं एतिरा त लिखे, हाणे थोरो ॿियो बि लिख त 4 अची वेंदो त 10 मां 4 कम से कम पास त थी वेंदे। हिन सां तूं चलो हिकु क्वेश्चन त सिखे, हिकु ॻाल्हि त तोखे आई, ॿिए खे ॾिसी रीस न करो। हिन समय न ॾिसो तव्हां खां घर जो कमु पुॼे थो, माण्हुनि खां धंधो पुॼे थो, सभी माण्हू परेशान आहिनि, कंहिंखां कुझु पुॼे ई नथो, कंहिंखे कंहिंमें मज़ो ई नथो अचे। एॾी शौक़ सां माण्हू कमाइनि था, घुमण वञो, लेकिन घुमण वञनि था त बि हुननि खे हुते मज़ो नथो। एॾी शौक़ सां कमाए करे माण्हू भाॼियूं इहे सभु ठाहिनि था, लेकिन जीवन में इंट्रस्ट न आहे, सुख न आहे। हर हिकु ॻाल्हि में माण्हुनि खे कोई न कोई परेशानी, सुख आहे न, मज़ो आहे ई न। अॼु असां ॾिसूं ॿारनि खे टीवी ॾिसण में मज़ो थो अचे, खेॾण में मज़ो थो अचे, कम से कम उहो कंहिं ॻाल्हि में त उहो मज़ो त वठे थो न, इहे सिखो हुन खां। अॼु तव्हांजी नुंहं खे कंहिंमें बि मज़ो थो अचे, ग़लति ॻाल्हि न, सुठी ॻाल्हि, चलो हुनखे कंहिंमें बि मज़ो थो अचे, लेकिन टीवी बि ॾिसो सुठी ॾिसे थो, चलो कंहिंसां ॻाल्हाए थो, लेकिन सुठो रीति ॻाल्हाए थो कि फालतू ॻाल्हियूं करे थो। टोटल असांखे जीवन में न ख़ुशि रहणो आहे, लेकिन ग़लति संगत, ग़लति कमु करे ख़ुशि न रहणो, इहे ध्यानु ॾियणो, इहे हिक ॿिए खे ध्यानु ॾियो। भले तव्हांजी नुंहं तव्हां सां ख़ुशि न आहे, ॿिए सां ख़ुशि आहे, चलो ख़ुशि त आहे। भले तव्हांजी पोतरा दोतरा तव्हां सां न आहिनि, माउ पीउ सां, भले नाना नानी सां हिरल आहिनि, लेकिन हिरल त आहिनि, चलो काथे हुननि खे ख़ुशी त मिले थी न, मज़ो त अचे थो न जीवन। हाणे हिन समय जीवन में इहे ॾिसणो आहे भई कोई काथे बि आहे, ख़ुशि आहे न आहे, ज़रूरी न आहे मूं वटि ई हुजे, मूंसां गॾु ई रहे, मूंसां गॾु ॻाल्हाए त तव्हांखे ख़ुशी मिले न। साम्हूं वारे जी ख़ुशी ॾिसो, लेकिन उहो ग़लति कमु करे सिर्फ़ु ख़ुशि न आहे, सुठा कमु करे ख़ुशि आहे, चलो ठीकु आहे। हर ॻाल्हि में न असांखे पॉज़िटिव सोचणो आहे, पॉज़िटिव ॾिसणो आहे, पॉज़िटिव जेतिरो सोचंदासीं, जेतिरो ॾिसंदासीं, ओतिरो तव्हांजो बि भलो आहे, ॿियनि जो बि भलो। अॼु असां उल्टो सुल्टो सोचूं, कंहिंजे लाइ बि सम्झो कोई रोटी नथो खाए, असां सोचूं अरे रोटी नथो खाए, ईअं नथो खाए, वरी ईअं थी वेंदो, न ईअं सोचो, चलो ठीकु आहे कुझु बि खाए था तो, कुझु बि खाए था, चलो हिन खाइण में चलो हिनजो शरीर ठही वञे, इहे आशीर्वाद असां हुननि खे ॾियूं। त हर ॻाल्हि में असांखे पॉज़िटिव सोचणो आहे, हर ॻाल्हि में सुठो सोचण ई ॿियनि जे लाइ दुआ आहे, ॿियनि जे लाइ आशीर्वाद आहे, ॿियनि जे जीवन में असां हिन रीति मदद करे सघंदा आहियूं। बाक़ी असां चऊं, माण्हू चवनि न मां जो चवां उहो ई करे, मां जीअं चवां उहो ई करे, उहो त सोचो त तव्हां पंहिंजो बि समय वेस्ट था करो ऐं ॿियनि जे जीवन खे बि ख़राब था करो। ये सोचण कि मां जो चाहियां थी, मां जो चवां थी, साम्हूं वारो उहो ई करे, त हिन सां तव्हां पंहिंजे जीवन खे बि ख़राब था करो, पंहिंजो टाइम बि वेस्ट था करो ऐं ॿियनि जे जीवन खे बि ख़राब। इन करे त माण्हू जीवन में ख़ुशि न आहे न। ॿार जेतिरो बि पढ़े थो, तव्हांजी नुंहं जो बि करे थी, जीअं बि खाए थी, जीअं बि हले थी, हले त थी, न त माण्हू अॼुकल्ह शादी करे ऐं थोरो सो बि सेट नथा थी सघनि। चलो ॿियो कुझु न हले त थी, कम से कम तव्हांजे घर त वेठी आहे, त ज्यादा हुन सां चिक चिक करो ई न, त लड़ाई झगड़ो थींदो ई न। तव्हांजी ससु ईअं थी करे, ज्यादा हुन अॼुकल्ह सभिनि खे पंहिंजो पंहिंजो कमरो मिलियल आहे,
त बाबा चए तो ॾिसो माण्हू हिकु कमरे में रही करे बि छा कंदा। अगर सुठो तव्हां कोई पढ़ाई आदि करो था, कुछ सिखो था त रहन त न हिकु कमरे में वेही करे पोइ उल्टी सिधियूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, पोइ फोन ते ॻाल्हाइण, पोइ उल्टी सिधियूं टीवियूं ॾिसण, इहे बि ख़राब आहे। जेतिरो थी सघे न पंहिंजे पाण खे कीअं न कीअं कम में इन्वॉल्व करो। असांजो ॿार पढ़े नथो लेकिन खेॾे थो त बि शुक्र मानो। छोकी कई बार पोइ उल्टी सुल्टी संगत में हली वेंदा, ॿाहिरि हली वेंदा त रोज़ रोज़ चिक चिक कंदा, रोज़ रोज़ लड़ाई कंदा, त काॾे ॿाहिरि हली वेंदा, उल्टी सुल्टी संगत में हली वेंदा, उहो परेशान। कम से कम खेॾे तो पहिरियों त ॾिसो पढ़े तो त ठीकु आहे। कई माण्हू न ज्यादा पढ़ंदा आहिनि न हुनमें बि प्रॉब्लम। भई अॼुकल्ह न तव्हां ॾिसो हर टाइप में प्रॉब्लम आहे। अगर ॿार ज्यादा पढ़े तो पोइ हुनखे कम मार्क्स अचे त ॿार टेंशन कंदो त उहो प्रॉब्लम। अगर ॿार पढ़े नथो त माउ पीउ बि प्रॉब्लम। त पढ़ाई बि प्रॉब्लम आहे, न पढ़ाई बि प्रॉब्लम आहे। त माण्हू वञे काॾे। अॼु पढ़ी लिखी माण्हू अॻियां वधे थो त हुनखे हिकु ॼणो अॻियां वधंदो त कई बार माण्हू हुनखे किराइण में देरी न कंदो। करे न जीवन में ॾाढो ई हिन समय जे अनुसार तव्हांजे जीवन में जो बि तव्हांखे मिलियो आहे, तव्हांजो ॿार जहिड़ो बि आहे, तव्हांजी नुंहुं जहिड़ी बि आहे, हुनजी विशेषता ॾिसी करे हुनमें कोई न कोई विशेषता ॾिसी करे तव्हां बि ख़ुशि रहो, माण्हुनि खे बि ख़ुशि रहण। पंहिंजी इच्छाउनि खे भुलिजी वञो। मुंहिंजो ॿार हीअं ठहे, मुंहिंजो पुटु दोतो हीअं ठहे, मुंहिंजी नुंहुं हीअं करे, मूंखे अहिड़ो घर, एतिरा पैसा, सभु भुलिजी वञो। हिते हिन दुनिया में अगरि तव्हां जेतिरी इच्छा कंदव न ओतिरो तव्हांखे कुझु न कुझु ग़लति करणो ई पवंदो। हिन दुनिया कलयुग जी दुनिया में कुझु न कुझु सुठो करणु चाहियो त कुझु न कुझु ग़लति करणो ई थो पए। कंहिंखे न कंहिंखे ठगी ॾियणी, कंहिंजो बुरो करणो ई थो पए। न चाहींदे बि माण्हू बुरो सोचे थो। दुनिया अहिड़ी आहे न, वायुमंडल वातावरण अहिड़ो आहे। अॼु माण्हू कुझु बि ख़ुशी जो कंदा न त कई माण्हू त निस्वार्थ भाव सां ख़ुशी था कनि ऐं कई हिक ॿिए खे चिड़ाइण लाइ था करनि कि ॾिस मां केॾी ख़ुशि आहियां, मां केॾो सुठी रीति हलां थी, तो न थिए। त अॼु माण्हू ॾिसो काॾे घुमंदा, काॾे वेंदा, कुझु प्रोग्राम आदि कंदा त ॿियनि खे ॾेखारण लाइ कि ॾिस मां केॾी ख़ुशि आहियां, ॾिस मां केॾो सुठो प्रोग्राम करे सघंदी आहियां, ॾिस मां अकेले बि केॾी सुठी रीति पंहिंजे ॿारनि खे संभाले थी सघां, सभु कुझु करे थी सघां। जेके माण्हू भई घमंड चईंदा, भई तव्हांजो जीवन आहे कुझु बि करो, हुन में ॿियनि खे ॾेखारण, ॿियनि जे लाइ सोचे करे छो करो। तव्हांखे जो करणो आहे करो न, लेकिन ईअं न सोचो कि मां एॾो सुठो हलां थी त ॿिया ॾिसी करे चिड़दा, ॿिया ॾिसी करे चिड़दा, पोइ जानबूझ के उन्हनि खे ॾेखारे करे ॾिस मां ईअं करां थी, साम्हूं अगरि चिड़े त उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे। माण्हू ॾिसो माण्हुनि जी मेंटेलिटी कीअं थींदी आहे। पंहिंजो जीवन में सुख शांति सां रहो, ख़ुशी सां रहो, ॿियनि सां सम्झो छा मतिलबु। ॿिया हुननि जी लाइफ में इंटरफेयर नथा करणु चाहिनि, लेकिन उहो माण्हू चाहे थो कि इहे ॾिसे ऐं जले नथो, इहे ॾिसे ऐं चिड़े कि ॾिस मां इहे केॾो सुठो थी हले। इहे सभु असांखे ख़ुदि खे चेक करणो आहे, असां में आहे छा ईअं असां कंदा आहियूं। त अगरि कंदा आहियूं त इहे परमात्मा चए थो इहे असुरनि जो कमु आहे। ये रावण जी दुनिया जी रीति रस्म वारी ॻाल्हियुनि खे छॾे करे जीअं परमात्मा असांखे सम्झ ॾे थो न, उहो सम्झ धारण कंदासीं त असां मनुष्य खां देवता ठही वेंदासीं।
अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना मालिक ठही कर्मेंद्रियनि सां कर्म कराइण वारा कर्म योगी कर्म बंधननि सां मुक्त ठहो। पाप थिए थो ॿियनि जो मालिक न ठहो, ॿियनि ते रोब न ॾेखारियो, खुदि पंहिंजे न स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि जा मालिक ठहो। भई मां आत्मा आहियां, परमात्मा जी संतान आहियां। परमात्मा खे यादि करे उन्हनि सां गॾु हिन शरीर सां कमु कराइण वारी मां आत्मा केरु आहियां? मालिक आहियां। ये समझी करे और ये कर्मेंद्रिय मुंहिंजी सेवाधारी। ये ॿ हथ, ॿ टंग, ॿ अखियूं, हिकु मुख, ॿ कन मुंहिंजी सेवाधारी आहिनि। इन्हनि सां मां ॿ हथनि सां कमु कराईंदी आहियां, ॿ टंगनि सां मां हेॾे होॾे वञणु चाहियां त मां वेंदी आहियां, ॿिनि अखियुनि सां मां ॾिसंदी आहियां, कननि सां मां ॿुधंदी आहियां। मां आत्मा हिन सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रिय सूक्ष्म कर्मेंद्रिय मन बुद्धि संस्कार इन्हनि जी मालिक आहियां मां। त हीअं जॾहिं अभ्यास कंदासीं न त असांजे न सभु कर्म बंधन समाप्त थी वेंदा। असां कर्म कंदे परमात्मा जी यादि में रही करे कर्म कंदासीं। कर्म योगी चइबो। स्लोगन आहे दिलाराम सां गॾु दिलाराम जे साथ जो अनुभव करणो आहे त साक्षीपन जी स्थिति में स्थित रहो। भई परमात्मा सां गॾु सदा रहणो त न त खुदि खे साक्षी करे छॾो। साक्षीयता जीअं ॾिसो असां टीवी हले थी, अॼु टीवी में जो हले थो तव्हां ॾिसो था, माण्हू लड़नि था, झगड़नि था, कंहिंजी ग़लती आहे कंहिंजी न आहे, सब तव्हां ॾिसो था। लेकिन उन्हनि जी लाइफ में असां इंटरफेयर करे सघंदा आहियूं, सोचे सघंदा आहियूं, उन्हनि जे लाइ सुठो सोचे सघंदा आहियूं, बसि बुरो बि सोचंदा आहिनि माण्हू। ईअं असांखे जीवन में बि ईअं रहणो। भई ॿ ॼणा लड़नि था, झगड़नि था, कुझु बि करनि था, सदा बाप सां रही करे उन माण्हुनि खे ॾिसंदव, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ॿुधंदव त हिन सां छा थींदो? अगरि असां परमात्मा जी यादि में रही करे ॿिनि ॼणनि जी ॻाल्हियूं अगरि तव्हां ॾिसो बि था, ॿिनि ॼणनि खे ॿुधो बि था, हुननि ते ध्यानु न आहे, असांजो ध्यानु परमात्मा ते आहे, त परमात्मा हुन लड़ाई खे बि ख़तमु कराए छॾींदो पंहिंजी शक्ति, उन्हनि खे शांत करे। ये थींदो आहे साक्षीपन। त साक्षीपन अर्थात साम्हूं बसि असां परमात्मा जी यादि में वेठा आहियूं, सभु कुझु दुनिया खे ॾिसूं था, कंहिंखे कुझु चऊं नथा, लेकिन सभिनि जे लाइ सुठो सोचूं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।